असांजा पूर्वज वीचारा सिंध में छा खणी आया, कुछ भी न। हिकिड़े लटे में मोटी आया हुया। वीचारनि जे कंहिंजे पेरनि में त चप्पल भी न हुयो, लेकिन छा खणी आया। हा, असांजी हिकिड़ी सिंधी ॿोली जेका उन्हनि जी ज़बान ते हुई। भली अची हिते तंबुनि में रहिया, लेकिन पंहिंजे जथे में रही करे सिंधी ॻाल्हाए करे हुननि पंहिंजो मुक़ाम हासिल कयो। लेकिन ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे कि असां पंहिंजी सिंधी ॿोली विसारे रहिया आहियूं। अॼु ॿारनि खे हर भाषा अचे थी। जेके राज्य में रहे थो उन्हनि जे ॿारनि खे उहा भाषा अचे थी। जेके महाराष्ट्र में रहनि था उनखे मराठी अचे थी। जेके गुजरात में रहनि था उन्हनि सिंधियुनि खे गुजराती अचे थी। जेके सिंधी पंजाब में रहनि था उन्हनि सिंधियुनि खे पंजाबी अचे थी पई। जेके सिंधी छत्तीसगढ़ में रहनि था उन्हनि खे छत्तीसगढ़ी अचे थी। जेको सिंधी जंहिं मुल्क जंहिं राज्य में रहे थी उनखे उनजी उतां जी भाषा अचे थी। लेकिन वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे कि उनखे सिंधी नथी अचे। अॼु ॿारनि खे हिकु चओ त सम्झे नथो, ॿ चओ त ॿियो कुझु सम्झे थो, टे चओ त चांहि जी ट्रे खणी अचे थो। ॿारनि खे हिकु खां 10 ते गिनती नथी अचे। असांजा पेरेंट्स जंहिंखे सिंधी लिखणु पढ़णु सभु ईंदी आहे, लिखणु त नथा सिखी सघूं, लेकिन हा, ॻाल्हाइणु त सिखी सघूं था। सिंधी असांजी ॿोली आहे। हर माउ पीउ जो फर्ज़ु आहे कि पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हाइनि, न त उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं असां पंहिंजी विरासत जेकी कि पुश्तैनी आहे, संपत्ति असांजी जेके कि असांजी जाइदाद आहे सिंधी ॿोली, उनखे बिल्कुलु खोए छॾंदासीं। सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली। सिंधी ॻाल्हायो, सिंधी चओ, सिंधी खे बचायो। ऐं हा, धन निरंकार, जय समाता, जय बाबा, राधा स्वामी, इन्हनि सभिनि खे छॾे जय झूलेलाल इष्ट देव सां संबोधित करो। छो त मुसलमान अस्सलाम वालेकुम चवंदा आहिनि, पंजाबी सत श्री अकाल चवंदा आहिनि। ऐं हर को माण्हू पंहिंजे धर्म सां संबोधित थींदो आहे ऐं उहो सुहिणो बि लॻंदो आहे। त इन करे जय झूलेलाल सां संबोधित करो ऐं पंहिंजी सिंधी भाषा कॾहिं न विसारो। जय झूलेलाल।